अच्छा हाणे हे क्वेश्चन ॾिसो, हाणे हे आहे ए कॉम्प्लीमेंट यूनियन सी, ठीकु आहे। हिकिड़ी स्टूडेंट खे हिन में शायदि कन्फ्यूजन हुई, उहा हिनखे यू सम्झे पई। यूनिवर्सल सेट में ऐं यू में फ़र्क़ु हूंदो आहे। त मां तव्हांखे रफ़ में लिखण जे लाइ ईअं तकड़ में लिखां थो, हूअं तव्हांखे मां पेपर में या किताब में ॾेखारियां थो पियो त कहिड़े तरीक़े सां लिखियलु हूंदो, ठीकु आहे। हाणे हे जेका आहे दरअसल हे यूनियन जी निशानी आहे, ऐं हे जेको आहे यू जो सेट। हाणे हीउ लिखियलु कीअं हूंदो, जेका यूनियन जी निशानी हूंदी उहा जस्ट हीअं हूंदी, ठीकु आहे। ऐं जेको यू हूंदो हिकु त उहो लंबो हूंदो ऐं मथां हुनखे थोरा हीअं बि ॾिनल हूंदा। हाणे हे कहिड़ो आहे, हे यूनिवर्सल सेट आहे, जंहिंखे पाण यू जो सेट चवंदा आहियूं। ऐं हे छा जी निशानी आहे, हे यूनियन जी निशानी आहे। किताब में तव्हां हिनखे ॾिसी सघो था पिया, तव्हांखे अञा वाज़े थी वेंदो। हाणे तव्हां हिन में ॾिसो, ओ हे यूनियन जी निशानी आहे, ठीकु आहे, ऐं हे तव्हांखे यू जो सेट ॾिनल आहे। ॿिन्हिनि में तव्हां फ़र्क़ु ॾिसी सघो था पिया, ठीकु आहे। ॾिसो हे यू जो सेट आहे, हे यू जो सेट आहे ABCDEF, ठीकु आहे। ऐं हिते हे जेका आहे इहा यूनियन जी निशानी आहे, चयल आहे ए यूनियन ए कॉम्प्लीमेंट ॻोल्हियो। सो इन्हनि में तव्हां ॿिन्हिनि में फ़र्क़ु ॾिसी सघो था पिया। हाणे अचो त असां ॾिसूं त हे सॉल्व कीअं थींदो जेकॾहिं ए कॉम्प्लीमेंट यूनियन सी आहे। हाणे ॾिसो हितां तव्हां फ़र्क़ु सम्झी सघो था पिया त हे यूनियन आहे, ठीकु आहे। ॿिनि जे विच में फंक्शन ई ॾिनल हूंदो। हाणे इन जो मतिलबु आहे सी त असां वटि पियो आहे, जेको असां डायरेक्ट खणंदासीं। मां हिते डायरेक्ट लिखी छॾियां थो तव्हांखे ईज़ी करे सम्झाइण जे लाइ। हाणे जेको हे सेट आहे ए कॉम्प्लीमेंट, इहो असां वटि न आहे, त इहो असां ॻोल्हे वठंदासीं। कीअं ॻोल्हींदासीं, जेकॾहिं मां शॉर्टकट हणां त असां यू मां ए जा मेंबर कट कंदासीं। यानी मतिलबु आहे 1 3 7 ऐं 9 कटिजी वेंदा, बाक़ी छा बचो 0 4 8। इहो छा आहे, असांजो ए कॉम्प्लीमेंट आहे, 0 4 ऐं 8, ठीकु आहे। हाणे हितां तव्हां हिकिड़ी ॿी शइ नोट करे सघो था पिया त ए ऐं ए कॉम्प्लीमेंट ॾिसो डिसजॉइंट सेट आहिनि। ॾिसो ए जा मेंबर कहिड़ा आहिनि, 1 3 7 9, इन जो को बि मेंबर हेॾे कान्हे। वरी हिन जा मेंबर ॾिसो 0 4 8, इन्हनि जो को बि मेंबर हेॾे न आहे। हाणे इन मां असां हिकिड़ी ॻाल्हि सिखीसीं त को बि सेट ऐं उनजो जेको कॉम्प्लीमेंट हूंदो आहे, हे आहे ए ऐं हे ए कॉम्प्लीमेंट, हे पाण सेट आहे, हे उनजो कॉम्प्लीमेंट आहे। इहे हमेशह पाण में डिसजॉइंट सेट हूंदा आहिनि, ठीकु आहे। ॾिसो छो जो जेके यू मां जेके मेंबर ए जा हूंदा उहे कटिजी वेंदा, जेके बाक़ी बचंदा उहे ऑब्वियसली ए में न हूंदा। हाणे बी जो जेकॾहिं असां कॉम्प्लीमेंट ॻोल्हियूं त असांखे ख़बर न आहे जेको बि अचे, पर इहा पक हूंदी त बी ऐं बी कॉम्प्लीमेंट पाण में छा हूंदा, डिसजॉइंट सेट हूंदा, मुनफ़रिद हूंदा, हिन जो को बि मेंबर साॻियो न हूंदो। हाणे इहो बि पेपर में अची सघे थो। मिसाल तव्हांखे सेट ॾिनल बि न हूंदा, सिर्फ़ु तव्हांखे हीअं चवंदा ए एंड ए कॉम्प्लीमेंट आर, हेठो तव्हांखे ऑप्शन ॾिनल हूंदा ओवरलैपिंग सेट, बी में चयल हूंदा इक्वल सेट, मिसाल था वठूं सी में चयल हूंदा इक्विवेलेंट सेट, डी में चयल हूंदा डिसजॉइंट सेट। तव्हां छा खे टिक कंदव, डिसजॉइंट खे। तव्हां चवंदव हिन जा को बि मेंबर साॻियो न हूंदो, इहे हिक ॿिए खां मुनफ़रिद हूंदा, ठीकु आहे। इहो हिकिड़ो पॉइंट यादि अची वियो, सोचो तव्हांखे एक्सप्लेन करे छॾियां। हाणे चवंदा पिया त असां वटि सी जो मेंबर त आहिनि, सी जा कहिड़ा मेंबर आहिनि, 0 1 3 7 ऐं 8, पर ए कॉम्प्लीमेंट न आहे। ईअं न तव्हां हिते ए रखी छॾियो 1 3 7 9, न, ए कॉम्प्लीमेंट चयल आहे त ए कॉम्प्लीमेंट असां ॻोल्हे वरितोसीं, जेको आहे 0 4 8। हाणे इहो रखंदासीं 0 4 8। हाणे इन्हनि जी पाण में कराइणी आहे यूनियन। यूनियन जो मतिलबु छा हूंदो, तरतीब ॾियणु। ॾिसो 0 खणंदासीं, 0 खां पोइ नंढो में नंढो अंगु आहे 1, पोइ 2 हुजणु खपे पर 2 कान्हे, इन करे 3 लिखंदासीं, पोइ 4 लिखंदासीं, हुनखां पोइ ॾिसो छा लिखंदासीं 7 ऐं पोइ 8। हे असांजो आंसर अची वियो, ठीकु आहे। सी हुयो असां रखियोसीं, यूनियन रखीसीं, पर ए कॉम्प्लीमेंट असां वटि न हुयो, ए कॉम्प्लीमेंट असां ॻोल्हे वरितोसीं, पोइ असां उन्हनि जी यूनियन कराईसीं। ॾिसो सी असां सादो खयोंसीं ऐं ए मां कहिड़ो खयोंसीं, ए न खयोंसीं बल्कि ए कॉम्प्लीमेंट खयोंसीं, उन्हनि ॿिन्हिनि जी यूनियन कराईसीं। हे तव्हांजो जवाबु आहे। आई होप तव्हांखे हाणे क्लियर थी वियो।